सोतियो छा खे चइबो आहे? फोनेम आवाज़ आहे न हिकिड़ो। लिंग्विस्टिक्स में साउंड खे फोन चइबो आहे, फोन। उन फोन मां वरितल आहे फोनेम। हाणे बुनियादी एको फोनेम आहे असांजी ॿोलीअ में या कंहिं बि ॿोलीअ में, ॿोलियुनि में जेको बुनियादी जेको एको आहे, एको माना नंढे में नंढी जेका ज़रूरी जेका शइ आहे उहा फोनेम आहे। जीअं पहिरें डिस्कस कयोसीं न त वाह ही वाविल आहे, ही कॉन्सोनेंट आहे, यानी ही हिकिड़ो सुर आहे ऐं ही जेका सो व्यंजन आहे। त हाणे था अचो हिन ॻाल्हि ते त फोनेम छा खे चइबो आहे? फोनेम या हिनखे असां सिंधीअ में चवंदा आहियूं सोतियो। हालांकि अरबीअ में सोत चइबो आहे आवाज़ खे, लफ़्ज़ अरबी आहे, असां सिंधीअ में हिनखे इस्तेमालु था कयूं सोतियो। छो जो इन जे लाइ वरी असांखे ॿियो लफ़्ज़ बि खपे। फोन, फोन माना आवाज़, ऐं फोनेम माना सोतियो। हाणे इहे छा हूंदा आहिनि इहो ज़रूरी आहे सम्झणु। असां वटि जेके बि आवाज़ आहिनि, आवाज़नि जा घणा क़िस्म आहिनि? ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो सुर, ॿियो व्यंजन। हाणे सुर ऐं व्यंजन हिकिड़ो हिकिड़ो, इन मां सभिनी खे हर हिक खे छॾिबो फोनेम, सोतियो। छो त इहो हर हिकु जेको आवाज़ु आहे न, इहो लफ़्ज़ में जॾहिं बि चेंजिंग आणिबी, जॾहिं बि उनजी मटा सटा कबी त माना में फ़र्क़ु पैदा कंदो। अहिड़ो आवाज़ु जेको लफ़्ज़ में मानवी फ़र्क़ु पैदा करे उनखे फोनेम चइबो। पोइ उहो कॉन्सोनेंट हुजे या वाविल हुजे, सुर हुजे या व्यंजन हुजे। ठीकु आहे? मिसाल, हाणे ही क जो आवाज़ु आहे, ही न जो आवाज़ु आहे, ही वाह वाह। ठीकु आहे? हाणे हिनखे असां ज़बर था ॾियूं, क ऐं ॿियो नो, इहे ॿ सिलेबल आहिनि, ॿ पद आहिनि। हाणे जॾहिं इनखे टोड़ियूं था त हिकिड़ो क जो कॉन्सोनेंट आहे, ॿियो अ जो हुन में आवाज़ु आहे, वाविल आहे, सुर आहे। ठीकु आहे? इहो छा थी वियो? कनो। माना कनो छा खे चइबो आहे? मिसाल हिकिड़ो कुनो आहे भला या दिलो आहे, उन मथी जेका किनारी हूंदी आहे कनो चइबो। ॿोलीअ में ईअं चइबो न, मतिलबु ॿाहिरि जो हिसो जेको बि आहे न उनखे कनो चइबो। दिले जो कनो थींदो, देगिड़े जो कनो थींदो। लफ़्ज़ जी माना आहे न पंहिंजी हिकिड़ी। हीअ था इस्तेमालु कयो, ज़ेर ॾियूंसि था, ई जो आवाज़ था ॾियूं त थींदो किनो। किनो माना हाणे इन सां माना में चेंजिंग थी वई न। ही ॿिया लफ़्ज़ साॻा आहिनि, ही काफ़ बि साॻियो आहे, नून जो बि आवाज़ु साॻियो आहे, ओ जो आवाज़ु बि साॻियो आहे। त किनो, किनो मीन्स ख़राबु। ठीकु आहे? ठीकु आहे? त माना छा थी वई? कुनो माना देगिड़ो। हाणे छा आहे त लफ़्ज़ हिकिड़ो साॻियो ई आहे, उन जो आवाज़ ॿिया असां मटाई न आहिनि, ॿिया आवाज़ न मटाया आहिनि, सिर्फ़ु हिकिड़ो आवाज़ु मटायोसीं। कहिड़ो? वाविल जो, सुर जो। केॾी महिल ज़बर पिया ॾियूंसि, अ जो आवाज़ु पिया ॾियूं त कनो थी वियो, ए जो आवाज़ु पिया ॾियूंसि त किनो थी वियो, ओ जो आवाज़ु पिया ॾियूंसि कुनो थी वियो। ठीकु आहे? माना में चेंजिंग थी वई। हाणे अहिड़ो आवाज़ु जेको माना में चेंजिंग पैदा करे थो, माना में तब्दीली थी अचे पई ॿोलीअ में, त इन हिकिड़े आवाज़ खे चइबो फोनेम। माना ही ज़ेर ज़बर पेश जेके तव्हां चओ था पिया, इहो जेको वाविल आहे, हिकिड़ो वाविल, इहो फोनेम आहे। इन जो कमु छा आहे? इहो जॾहिं बि असां कंहिं लफ़्ज़ में तब्दीली आणींदासीं त माना में जी तब्दीली पैदा थींदी, जंहिंजे करे असां हिनखे चवंदासीं फोनेम। बा रो, ॿ सिलेबल आहिनि, हिकिड़ो ब जो व्यंजन आहे, आ जो आवाज़ु मिलियल त सुर जो त थियो बा।
र हिकिड़ो व्यंजन आहे, ओ जो हिन में सुर 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 आवाज़ मिलियल आहे, पर आवाज़ ॿिन्ही खे चइबो न, तंहिं करे सुर चओ। सुर मिलियो त रो थियो। हाणे बार, हाणे इन जो हिकिड़ो को बि आवाज़ असां मटायूं। अॻ में त मटायोसीं हिकिड़ो, छा मटायोसीं, वाविल सुर मिला, सुर मटायोसीं। हाणे कॉन्सोनेंट था मटायूं। मिसाल ब आहे, ब जी जॻह ते ॿ जो आवाज़ ॾिनोसीं त ब बार थियो, माना वज़न। वरी ब जी जॻह ते असां उहो ई सिर्फ़ु उहो साउंड हिकिड़ो कॉन्सोनेंट जो व्यंजन उहो कढी ऐं ॿिए जो रखियोसींसि त थी वियो ॿार, माना चेंज थी वई ॿोलीअ में। वरी इहो ॿ कढी ॿियो को आवाज़ ॾियूं, पार, त प जो आवाज़ ॾिनोसीं पार, माना परियो पासो, परियो पासो, परियो तरफ़, पार। त ईअं जॾहिं बि को बि आवाज़, जॾहिं हिकिड़ो आवाज़ मटाए ॾिसिजे ऐं माना में जेकॾहिं फ़र्क़ु अचे थो पियो त उनखे असां चवंदासीं फोनेम। माना ब बि फोनेम हुयो, ॿ फोनेम हुयो, प फोनेम हुयो, ठीकु आहे न। त इहे सभु जो सभु जेके आवाज़ आहिनि न, इन जे करे फोनेम सॾिबा आहिनि। ठीकु आहे, क्लियर थी। छो थो चइजे फोनेम? इहो इन जे करे जो इन जे मटा सटा सां लफ़्ज़ में हिकिड़ो मानवी फ़र्क़ु पैदा थो थिए, जंहिं बुनियाद ते असां चवंदा आहियूं हीउ फोनेम आहे। पर ॿोलीअ में के अहिड़ा लफ़्ज़ बि हूंदा आहिनि जेके माना में फ़र्क़ु कोन आणींदा आहिनि। मिसाल तौर ते मच्छी, तव्हां लाल करण वारा चवंदा हूंदव न, हेॾो हूंदा मच्छी। हाणे इहा खिलण जी ॻाल्हि न आहे, इहो हिकिड़ो सम्झो त डायलेक्ट आहे हिकिड़ो। ॿोली जा डायलेक्ट मुख़्तलिफ़ इलाइक़े में मुख़्तलिफ़ ॻाल्हाइनि था। हिकिड़ी जॻह ते मच्छी थो चइजे त हिकिड़ा चवंदा मच्छी। वरी अञा लाड़ ॾे इहो छे जो उचार दुरुस्त न करे सघंदा आहिनि, पर मच्छी मच्छी चई वेंदा तकड़ में। धीउ, ध ध जो हिकिड़ो आवाज़ु आहे, ध इहो विसरग आहे, पर जेकर लाड़ जो माण्हू हूंदो त चवंदो धीउ, चई वठंदो, छो ध जो न कढी सघंदो आहे नेचुरली। हाणे इन खे ग़लति ऐं दुरुस्त वारी तुरी में न तोड़बो आहे। इहा माण्हू जी सुञाण हूंदी आहे त भई कहिड़े लहजे जो माण्हू आहे। हिकिड़ो माण्हू जंहिं इलाइक़े जो आहे उहो ॿोली ॻाल्हाईंदो ऐं उहो उन इलाइक़े जी, उन खिते जी सम्झो त उहो नुमाइंदगी थो करे पियो। ठीकु आहे न। इंग्लिश में बि इहे लहजा आहिनि। हू बि हिक ॿिए खां कोन पुछंदा तूं किथां जो आहे, जॾहिं ॻाल्हाईंदा अंदाज़ो कंदो त फलाणे जॻह जो, फलाणे पासे जो आहे। हाणे असां वटि बि जेकॾहिं ॻाल्हाइण वारो जेकॾहिं ॻाल्हाईंदो त भाई हे फलाणे इलाइक़े जो माण्हू आहे, हे फलाणे इलाइक़े जो माण्हू आहे। इहा नेचर आहे। तॾहिं जेको माण्हू ॻाल्हाए थो इनखे ग़लति या सही वारी तुरी में न तोड़बो आहे, सम्झो नी। हाणे मां लफ़्ज़ वरी लिखां थो पियो, ॾिसिजो। मिसाल मच्छी, छह जो आवाज़ु ॾिसो, मच्छी, मच्छी। छोकिरो, छोकिरो। हा, तव्हां छा चवंदो ग़लति आहे न, जेको ॻाल्हाए थो न इनखे ग़लति न चइबो। हाणे छा आहे, इन सां माना में फ़र्क़ु पियो आहे। मां पुछां त सुवालु आहे हिकिड़ो मुंहिंजो तव्हां खां त मच्छी ऐं मच्छी इन में माना जो फ़र्क़ु थिए थो? ॿुधायो। मच्छी असां सिंधी में न ॿुधो आहे अहिड़ो। अञा को ॿियो हुजे लफ़्ज़ प्रॉपर हीअं ज़हन ते नथो अचे त उहो असल में छा लफ़्ज़ आहे। बहरहाल हीअ सिंधी ॿोलीअ में असां वटि छे ऐं शीन जो जेकॾहिं असां कंदा आहियूं न ऐं माना में फ़र्क़ु न अचे, छो त जेको माण्हू ॻाल्हाए थो तव्हां सम्झो था न हे मच्छी थो चवे पियो। मिसाल जहाज़
सिंधीअ में कॾहिं कॾहिं जहाज लतीफ़ साईं इस्तेमालु कयो आहे, सुफ़ेद सुपेत इस्तेमालु कयो अथई, फे जी जॻह ते पे इस्तेमालु कयो अथई, पर माना में फ़र्क़ु नथो अचे पियो। काग़ज़ काग़ज़ हाणे ग़ैन जो असांजो आवाज़ु कागर इस्तेमालु कंदा आहियूं, उन जी जॻह ते गे इस्तेमालु कंदा आहियूं, पर माना में फ़र्क़ु नथो अचे। त इहे आवाज़ मां ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त इहे जेके आवाज़ पाण में ज़े में ऐं जीम में, त चवंदासीं ज़े ऐं जीम हिक ॿिए जा आलोफ़ोन आहिनि, बदल आवाज़ आहिनि। ठीकु आहे, हाणे इहा बुनियादी ॻाल्हियूं मां कोशिशि इहे थो कयां त बुनियादी ॻाल्हियूं जेके आहिनि कवर थियनि। हाणे उन खां पोइ असां वरी इन शइ ते था अचूं त हीअ जेके असां विसरंग आवाज़ सिखियासीं त उन सां छा आहे त फिफड़नि जी हवा उन में एड कंदा आहियूं कंहिं बि जॻह ते, मिसाल ब में फिफड़ जी हवा मिलाईसीं त भ थी वियो। ठीकु आहे, ॿिया वरी कॉन्सोनेंट अहिड़ा आहिनि, हिकिड़ा त वाविल असां सम्झियासीं मथियों मथे नकवा नेज़ल वाविल, जीअं अ जी जॻह ते आ वग़ैरह इहे। ॿिया वरी कॉन्सोनेंट बि अहिड़ा आहिनि जेके नेज़ल कॉन्सोनेंट सॾिबा आहिनि, नेज़ल कॉन्सोनेंट। ऐं नेज़ल कॉन्सोनेंट छा हूंदा आहिनि कॉन्सोनेंट, उनजी अदायगी वातमो करण जे बजाए नक मां कंदासीं। मिसाल ञे ञे मुञ मुंहिंजे में आहे ञे जो आवाज़ु ञ ञ, हाणे नक मां था कढूं हण हणे हणे माण्हू हण ञ हण ऐं ॿियो ङ ग त थींदो वातमो अदायगी, पर जेकॾहिं नक मां कंदासीं त थी छा थी वेंदो ङ ङ सिंग। त इहे टे असां वटि अहिड़ा आहिनि जेके नेज़ल कॉन्सोनेंट सॾिबा आहिनि। ही नेज़ल वाविल आहिनि, ही नेज़ल कॉन्सोनेंट आहिनि जेके असांजी पटीअ में मौजूदु आहिनि। उनखां अलावा कॾहिं कॾहिं मीम खे बि उन में ॻणींदा आहिनि, मीम, छो त मीम असां ॿ चप मिलाए नक मां कढंदा आहियूं। ऐं इहा जॾहिं इहो मीम इंग्लिश में बि जॾहिं उनजी प्रोनाउंसिएशन थींदी आहे न, ऐं उनखे को बि वाविल जेकॾहिं न ईंदो, वाविलेस हूंदो त उते वाविल थी वेंदो आहे, एम वाविल थी वेंदो आहे। इहे अहम ॻाल्हियूं हुयूं हिन पटीअ जूं जेके तव्हांखे असां ॿुधाइणु चाहियूं पिए, त इहे शयूं तव्हां ज़हन ते रखो। वरी इहे शयूं असां नए सिरे सां वरी रिपीट बि कंदासीं। त हाणे वरी मां रिपीट थो कयां पियो हिननि शयुनि खे, त सोतियो या फ़ोनेम असां उनखे उन आवाज़ खे चवंदासीं, हर उन आवाज़ खे। आवाज़ घणनि क़िस्मनि जा आहिनि, ॿिनि क़िस्मनि जा, उन्हनि ॿिन्ही क़िस्मनि मां को बि आवाज़ु जेकॾहिं लफ़्ज़ में असां चेंज करे ॾिसंदासीं, मानवी फ़र्क़ु पैदा थियो त उनखे छा सॾिबो, सोतियो यानी फ़ोनेम। पर कंहिं लफ़्ज़ में मानवी फ़र्क़ु नथो पैदा करे पियो त हिनखे छा कोठींदासीं, आलोफ़ोन या बदल आवाज़। ऐं चूसण आवाज़ जेके असां पढ़ियासीं, अंदरि जेके चूसिजे, हवा खे चूसिजे हुन सां अदा थिए, त उहो चूसण आवाज़ जेके असां इम्प्लोसिव साउंड सॾींदासीं। बाक़ी ॿिया सभु वरी प्लोसिव साउंड आहिनि, उछल सां, उहे वरी इम्प्लोसिव साउंड आहिनि। हिकिड़े बुज़ुर्ग खे मां ॿुधो, मुंहिंजी न्याणी, मुंहिंजी न्याणी, ठीकु आहे। हाणे न्याणी छा आहे, बुनियादी लफ़्ज़ न्याणी आहे न सिंधी ॿोलीअ में, न्याणी। हू हुनखे न्या लफ़्ज़ आवाज़ खे नून ऐं ये खे मिलाए ञ जी जॻह ते, बल्कि नून ये जी जॻह ते ञे थो इस्तेमालु करे हिकिड़े डायलेक्ट में, हिकिड़े एक्सेंट में, ठीकु आहे न। असां ग़लति न चवंदासीं, पर असुलु इहा ञे जेका आहे इहा नून ऐं ये जो आलोफ़ोन आहे। त हाणे तव्हां अंदाज़ो करे सघंदो त इहे लफ़्ज़ भली ठीकु आहे इस्तेमालु थींदा हुजनि, पर यकसां तौर ते सिंधी ॿोली जा जेके बि डायलेक्ट आहिनि उन्हनि में यकसां तौर ते इस्तेमालु नथा थियनि। इन जे करे इनखे असां मतिलबु उहे आवाज़ कोन चवंदासीं कि लफ़्ज़ सां शुरू थींदा हुजनि। हाणे जीअं रे आहे, माड़ी, इहा त मजबूरी आहे, आवाज़ त आहे, असांजे कहिड़े लफ़्ज़ में कहिड़ी जॻह ते आहे इहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, पर लफ़्ज़ इन आवाज़ सां शुरू नथो थिए। ॿियो को आवाज़ु
को सुवाल हुजे तव्हां जी। सर अलिफ ऐं हमज़ा जीअं तव्हां चयो त हिक ॿिए जा रिप्रेज़ेंटेटिव आहिनि त उन्हनि खे पटी में कंहिं हिकिड़े खे बि असां रखी पिया सघूं, ॿिन्ही खे मतिलबु छो रखियो, उन में छो फ़र्क़ु? बाबा इहो छा आहे त हीअ जेका स्क्रिप्ट आहे न, अरबी स्क्रिप्ट सरबी आहे, अरबी अखर मां असां वरिती आहे, अरबन कंहिं ॿिए हंधि वरिती, इब्रानी जेका पटी हुई अरबन उन में पंहिंजा अखर मिलाए हिकिड़ी पटी ठाही, सखज़ ज़ज़ग पछाड़ी 6 आवाज़ उन्हनि उन में ऐड कया, हाणे हुनजी नई पटी ठही वई। हाणे इहो पटीअ में सम्झो त हिकिड़ी गुंजाइश निकिरी आई न, अबजद हुआ सभु तव्हां पढ़ियो आहे न, अलफ़ बे जीम दाल तरतीब आहे। वरी उन्हनि फारसीअ वारनि में छा आहे त पंहिंजा उन्हनि वटि जेके आवाज़ 3 आवाज़ बल्कि 4 सॉरी उहे 4 आवाज़ उन्हनि में ऐड करे उन्हनि नई पटी ठाही। ठीकु आहे, असां वटि बि अरबी इस्तेमालु थींदा आया आहिनि लफ़्ज़ आवाज़, त सिंधी माण्हुनि वरी सिंधी ॿोली जा जेके मख़सूस आवाज़ हुया उन्हनि वरी उहे लफ़्ज़ सम्झो त अखर ऐड कया हुन में। पोइ कंहिं मिसाल ॼे जी जॻह ते 2 उभा टुबका ॾिना, केॾी महिल सुतल टुबका ॾिना लेटियल, त हिकिड़ी निबती क़ौम हुई उन ज़रूरत महसूसु कई त इन अबजद में असां हमज़े जो इज़ाफ़ो कयूं। छो इज़ाफ़ो कयूं त इहो अलफ़, हाणे ॾिसो तव्हांखे ख़बर आहे त अलफ़ वाव ऐं ये इनखे सॾींदा आहिनि हर्फ़ इलत, बिल्कुलु हर्फ़ इलत। असां बि इन सां इख़्तिलाफ़ु कोन था कयूं त इहो हर्फ़ इलत न आहिनि, हर्फ़ इलत ई आहिनि पर हरफ़ आहिनि, आवाज़ न आहिनि। हाणे तव्हांजो न चओ त इहे हर्फ़ इलत जेके 3 आहिनि इहे सिंधी ॿोलीअ जा या कंहिं बि ॿोलीअ जा सुर आहिनि, वाविल आहिनि, न, ही लेटर्स आहिनि सिर्फ़ु। इंग्लिश में बि जेके आहिनि उहे बि लेटर्स सिर्फ़ु आहे, AEIOU वाविल्स न आहिनि, वाविल लेटर्स आहिनि। ठीकु आहे न, त उन्हनि उहो हमज़ो उन में वधायो, छाजे करे, इन जे करे वधाइनि त उहो जेको अलिफ़ आहे उहो लांग वाविल में पियो यूज़ थिए, त उन में उनखे डिफ्रेंशिएट कीअं कजे। हाणे ही कॉन्सोनेंट बि आहिनि, छा कॉन्सोनेंट व्यंजन, इन्हनि खां कमु असां वठंदा आहियूं वाविल्स जो बि, पर सिर्फ़ु लांग वाविल्स में यूज़ थींदा आहिनि। हिकिड़ा शार्ट वाविल आहिनि, ज़ेर ज़बर पे शार्ट वाविल, ही वरी लांग वाविल तौरु इस्तेमालु कंदासीं, त ही शार्ट वाविल में सॉरी लांग वाविल में बि यूज़ थींदा, ट्रिगर स्वरनि में बि इस्तेमालु थींदा, ऐं साॻिए वक़्तु व्यंजन तौरु बि इस्तेमालु थींदा। मिसाल अंब, त हे इहा अलफ़ वाव ऐं ये, इहे छा आहिनि, हर्फ़ इलत, हरफ़ माना अखर, आवाज़ त न आहे न। हिन खां कहिड़ो कमु था वठूं, कहिड़े आवाज़ जे लाइ, इहा ॿी शइ आहे। त इन करे हिननि खां जेको आवाज़ वठंदा आहिनि बाबा, हे एज़ अ कॉन्सोनेंट व्यंजन तौरु इस्तेमालु थींदा, एज़ अ इहे ई लांग वाविल तौरु इस्तेमालु थींदा। मिसाल तौरु ते लफ़्ज़ लिखियो आहे मां अंब, ठीकु आहे, बि, त हिन में पहिरियों हिकिड़ो कॉन्सोनेंट आहे, अलफ़ सां जो आवाज़ मिलाइबो, ही अलफ़ नून ज़बर न चइबो, हीअ त हिजे वारी ॻाल्हि आहे, पर आवाज़ उन सां मिलाईंदासीं, जो आवाज़ त थियो ऐं बो। हाणे ही छा आहे, इहो अलफ़ छा आहे, कॉन्सोनेंट आहे, कॉन्सोनेंट आहे न। हाणे ही बि अलफ़ आहे, इनखे छा चऊं, आ जो आवाज़ आहे, इन जे करे ही माना लांग वाविल आहे, ड्रिगो सुर आहे, तंहिंजे करे हिनखे कॉन्सोनेंट ऐं हिते वाविल, इन जे करे हुननि हमज़े जो इज़ाफ़ो कयो त हमज़ो असां अहिड़ो रखूं जंहिंखां असां कमु ई सिर्फ़ु इहो वठूं मुतहरिक कॉन्सोनेंट वारो। हाणे तव्हां नाज़िरा क़ुरान शरीफ़ जॾहिं पढ़ियो हूंदो न,
तव्हांखे पढ़ाईंदा हूंदा त मिसाल अलफ़ लिखियो पियो आहे, ज़बर ॾिनी पई आहे, असां सिंधी में चवंदासीं अलफ़ ज़बर पर नाज़रा वारा या सॼा आलम सुगोरा तव्हांखे कीअं पढ़ाईंदा आहिनि, हमज़ा ज़बर लिखियल अलफ़ आहे, ईअं ॾिनल ज़बर आहे। असां सिंधी में त हिनखे अलफ़ ज़बर पढ़ंदासीं पंहिंजे पटनि में, पर जॾहिं तव्हां नाज़रा क़ुर शरीफ़ वारा सां जॾहिं क़ाइदो पढ़ंदा आहियो त तव्हांखे ॿुधाईंदा हमज़ा ज़बर हमज़ा ज़र हमज़ा पेश इनखे हमज़ो चवंदा आहिनि। पर जेकॾहिं बे सां हीअं मिलियल हूंदो त हाणे इहो हमज़ो न थियो, हीअ आहे बे बा अलिफ़ बा, हिनखे अलिफ़ चवंदा, हिनखे हमज़ो चवंदा। असां बि सिंधीअ में ईअं आहे, असां वटि सिंधीअ में बि ईअं आहे त मिसाल अखि, हाणे इहो सम्झो त हमज़ो आहे, हीअ सम्झो, पर असां सिंधीअ में चवंदासीं अलफ़ ज़बर खे ज़र खे अखि, ठीकु आहे। हाणे इहो अलफ़ थियो, मीम ज़बर हमज़ो ज़र अलफ़ ज़र मीम ज़बर अलफ़ ज़र इणे पेशोड़ो छा थियो, मइण मइण मापिण मइण मापिण, तव्हां छा था चओ ग़लति आहे? पर छा आहे त सूरत ख़ती आहे न आहे, सूरत ख़ती कीअं थींदी, हमज़े खे बाबा घर ॾिबो पंहिंजो, ठीकु आहे न, त हिनखे असां लिखंदासीं हीअं, माना हिन अलफ़ खे हीअं न लिखंदासीं, छो जो हीअ अलफ़ असां हाणे विच पहिरियों असां अलफ़ ॾियूं था एज़ अ कॉन्सोनेंट या एज़ अ सम्झो त ॿाहिरों शुरू में न ईंदो, माना हुनखे व्यंजन तौरु इस्तेमालु था कयूं, पर पोइ जेको ईंदो न, पोइ जेको ईंदो उनखे असां अलफ़ लांग वाविल तौरु इस्तेमालु कंदासीं ऐं एज़ अ कॉन्सोनेंट इस्तेमालु कंदासीं। कॉन्सोनेंट जी जॻह ते असां छा ॾींदासीं, हमज़ो। हलो, हीउ तव्हांजो सुवालु आहे, उनखे पियो थो ज़ाहिर कयां। मीम अलिफ़ मा अलिफ़ पेश मा ग़लति न आहे, सूरत ख़ती में न पियो, छो जो हीउ जेको अलिफ़ आहे इन सां हमज़ो लिखंदासीं, त अलफ़ ऐं हमज़े जो इहो फ़र्क़ु आहे। हाणे इहो मसइलो साॻियो ई वाव सां बि आहे, जे सां बि आहे। हाणे हिन में त असांखे ख़बर पइजी वई त वाह हिन अलफ़ जो छा आवाज़ु वठिणो आहे, हिन अलफ़ जो आवाज़ु छा वठिणो आहे, इहा असांजी माना आदत थी वई आहे, असांखे ॻाल्हि इहा सम्झ में अची वई, ॿारनि खे बि सम्झ में अचे थी, पर वाव इहे में मसइलो थिए थो, सम्झो न। मिसाल तौर ते लफ़्ज़ आहे हाणे जेसि ताईं ज़ेरू ज़बरू न ॾियूंसि अलाए छा आहे, अलाए सवड़ आहे, अलाए सूड़ आहे, अलाए सोड़ आहे, सोड़ बि पढ़ी सघे थो, सूड़ बि पढ़ी सघे थो, सवड़ बि पढ़ी सघे थो। हाणे सवड़ में वाव जी कहिड़ी हैसियत आहे, वाव जी हैसियत कहिड़ी आहे, एज़ अ कॉन्सोनेंट आहे, व्यंजन रोकी हूंदा न आवाज़ में, सवड़ व, त इहो वाव जेको आहे हिते कॉन्सोनेंट आहे, व्यंजन तौरु आहे। पर जेकॾहिं सूड़ पढ़ूंसि या सौड़ पढ़ूंसि त हिते वाव जी हैसियत छा थी वेंदी, वाविल जी थी वेंदी। इन जे करे अहिड़नि अखरनि में मुंझारो थिए थो, त इहो अलफ़ जिते अलफ़ जी जॻह ते हमज़ो ठाहियो, इहा क्रिएशन भली हुई, अहिड़ी क्रिएशन जॾहिं उन्हनि संभाली हुई तॾहिं वाव जी ॿेड़ी ठाहिनि हा, ये जी ॿेड़ी ठाहिनि हा। हाणे उर्दू वारनि मिसाल ठाही आहे न, भई छोटी ये बड़ी ये, उन में मसइलो आहे, पछाड़ी में त लिखनि था नंढी ये वॾी ये, विच में त साॻी थी ॿिनि टुपकनि वारी, विच में साॻियो हिननि जो मसइलो आहे।
रुगो पछाड़ी हुनजी हल कई अथनि वीचारो साॻियो मसइलो आहे।